अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध जे हिते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 125 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त हाणे ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 126 किस्त नंबर 36। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 127 किस्त नंबर 36। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरा जी लाइट चुरपुर कंदे नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों, हिते कैमरा जी लाइट चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 128 किस्त नंबर 36। दोस्तों हिन वीडियो क्लिप में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हाशिम खान मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाए रहियो आहे। पर दोस्तों जेकर तव्हां हिन जी मोबाइल जी स्क्रीन ते गौर कंदव त हिन जी मोबाइल जी स्क्रीन ते का बि कॉल लॻियल नज़र कान थी अचे। हीउ ॾिसो दोस्तों, हिन जी मोबाइल जी स्क्रीन ते जेके टच स्क्रीन जे साम्हूं फंक्शन हूंदा आहिनि दोस्तों, उहे फंक्शन साफ़ु नज़र अची रहिया आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा। दोस्तों इन जो मतिलबु त हाशिम खान नाटक करे रहियो हुयो फ़ोन ते ॻाल्हाइण जो। दोस्तों हीउ ड्रामो ई आहे त नाटक करिणो ई पवंदो आहे। पर दोस्तों हीउ कॉल कम से कम लॻाया त ईअं महसूसु थिए हा त सीन ज़बरदस्त ठहियो आहे। पर दोस्तों हिन जहिड़े नाटक जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 129 किस्त नंबर 37। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसी सघो था त हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीउ ॾिसो, हिते माइक जो पाछो साफ़ शिफ़ाफ़ चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 130 किस्त नंबर 37। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते माइक मैन जे हथ जो कुझु हिसो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों, हिते माइक मैन जे हथ जो कुझु हिसो या ईअं चई सघिजे थो त माइक मैन जो हथु हिन कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हीअ ड्रामे वारा हिन माइक मैन खे हिन कैमरा जी फ्रेम मां परे करे न सघिया, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 131 किस्त नंबर 37। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों, हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।